नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर वेझो ॻोठ अल्लाह बचायो जे रवासियुनि जो मुज़ाहिरो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन रसूल बख़्श, अब्दुल गनी, अकरम ऐं ॿियनि मीडिया अॾो दाईंदे चयो त असांजा 18 एकड़ ज़मीन आहे जंहिं मथां बाअसर ज़मीन कब्ज़ो करणु चाहे थो। असांखे मौतमार धमकियूं ॾेई ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे, जॾहिं त साॻी ज़मीन जो केस पिणु कोर्ट सगोरी में हलंदड़ आहे। असीं ग़रीब मिसकीन आहियूं, बच्चनि जे गुज़र सफ़र इन ज़मीन मां थींदो आहे। हिन रस वारनि खां मुतालबो कयो त साणुसि इंसाफ़ कयो वञे। कोराट मजे ते मजे 18 एकड़ अलाइनमेंट मिलियल सरकारी, ठीक है। ते मजे 60 साल थिया आहिनि असीं पोखंदड़ आहियूं, पोखींदा अचूं। हींअर काज़ी नूर नबी पुट शहज़ाद, काज़ी नूर नबी जो पुट शहज़ाद ऐं फैज़ मोहम्मद जो फराज़ अली काज़ी ये पुलिस जे ज़ोर ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं पुलिस खे चवनि पिया बार बार पैसा ॾियो, पुलिस खे विहारे वेठा आहिनि। सुभाणे खां परीअ खां चवनि पिया असीं थ्रेशर वाहींदासीं, ठीकु आहे। थ्रेशर ॾेई पुलिस जे ज़ोर ते असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं। हू पैसे वारो आहे, असीं ग़रीब माण्हू आहियूं ऐं पुलिस खे पैसा ॾेई ऐं हू असांजे बनी ते कब्ज़ो करणु चाहे। असांजे बच्चनि जो गुज़र आहे ऐं हू नाजाइज़ो करे असांजे चढ़त थो करे। असीं 60 साल जा बनी पोखींदड़ आहियूं। असांजी बनी ऐं मिलियल आहे गवर्नमेंट जे तरफ़ां, गवर्नमेंट जो असीं सुबुह जो आहियूं, ढल पियारींदा आहियूं, सभु कुझु असां आहे, सबूत आहे, पर पोइ हाणे हू कब्ज़ो करणु चाहे थो। अबाड़े जी आहे, अबा दादे जी आहे, 60 साल खां वठी असीं हारी आहियूं। पोइ असां पिरमिट कई सरकारी तौर उहे असांजे रसीदूं बि आहिनि। तंहिंजे करे हू शहज़ाद जेको काज़ी आहे तो पुलिस खे पैसा ॾियो, असां ते चढ़त करे पियो। सो महिरबानी करे उनखे पंहिंजो हटायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।